2020 खां पोइ दुनिया तब्दील थी चुकी है। सरमायादारी ऐं जमहूरियत में नवा लाड़ा मुतारिफ थी रहा हैं। सोशल मीडिया ते खबरुनि जी भरमार में सही ऐं ग़लत जो फैसलो करण मुश्किल थी चुको है। जनरेशन वॉर नई नस्ल के मुतासिर करे रही है। तहज़ीबन जे टकराव में अवामी बुनियादी मसला अदम तवज्जे जो शिकार आहिनि। नफ़्सा नफ़्सी जे हिन दौर में अवां जे मसलन ते उथारींदासीं असीं आवाज़ पंहिंजे प्रोग्राम पॉइंट ऑफ ऑर्डर में।